Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. पाणी प्रीत ए समुद्र आऊं तो वटि आई आहियां चवंदा आहिनि त तूं ई धरती कॾहिं बि कंहिंजी अमानत न आहियो खाईंदा पोइ मूं पंहिंजे जिगर जे टुकड़े माणिक खे तुंहिंजे हवाले कयो आहे मुंहिंजो माणिक तो वटि अमानत आहे जेकॾहिं मुंहिंजो माणिक ज़िंदा आहे त उनखे मुंहिंजे कोठे अची जे मुंहिंजो माणिक मूंखे मोटाए न ॾींदे ऐं कुझु न सुणाईंदे आऊं तोते दाही थींदसि राजा जा पीउ तोखे निंड नथी अचे छा? न तोसी हिकिड़ी सलाह करणी था। कहिड़ी? ए राजा सुती पई आहे भायां थी त सुती पई आहे। अॼु हाजी साहब मूंखे माण्हू मोकिलियो कुॾा लाइ? ए पंहिंजी राजा सां शादी करण थो चाहे हाजी साहब। हे तूं कुॾा थो चईं? ए सही थो चवां। हाजी साहब चए पियो त आउं टिनी खे राजी कराईंदुसि। ॾोकड़ पैसा जाम ॾींदुमि ऐं चए थो त चवंदो त खीरो बि लॻाए ॾींदो ऐं जे चवंदो न तव्हांखे होरो बि वठी ॾींदो ऐं चए पियो त ऐं जेको मुंहं सां घुरंदा न ऐं ॾियण लाइ तयारु आहियां। पर माणक? ऐं माणक वियो मरी खपी। जेके माणक सां गॾु माण्हू होड़े ते हुया न अॼु उन्हनि जा सभिनि जा अख़बार में फोटो आया हुआ पर माणक वीचारे जो फोटो कोन हुयो। अलाह ख़ैर कंदो। पर हिते अधे ख़मीसी राणी वारनि जो सोचो अथई। ऐं माणक खे कहिड़ो पाण निकाह करे ॾिनो। माणक बि वियो ऐं हाणे कहिड़ो निंगरी खे रधे खाईंदासीं। आख़िर त निंगरी उथारणी बि आहे न। पोइ तो कुॾा सोचियो आहे? आउं सोचां पियो त पंहिंजे कुलनि तां न्याणी जो ॿारु लाहे छॾिजे। दुखनि जा घणेई ॾींहं ठातो हाणे को सुख जो साहब खणो। मुंहिंजी शादी हाणे हाजी साहब सां थींदी? अस्सलाम वालेकुम हाजी साहब। वालेकुम अस्सलाम। बोला खैर तो हो ना बा। अब इतनी देर किथे में तू है? हाजी साहब अल्लाह ने जे पुठियां हुयसि। ओयो अल्लाह ने छा थो चए बोला? हाजी साहब ॿियो टियों दफ़ो वियो आहियां अञा पियो सोचे पर मूं बि अहिड़ियूं सुणायूं थोमांसि जो मथो चकराइजी वियो अथसि। कुछ चुप कर पर उनखे राज़ी कर। राजा मुंहिंजो सुख पिटाए छॾियो आहे। साईं अल्लाह खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। ॾिसजो छा मां तव्हां वटि अची ठका कींदो? बोला पर मुंहिंजी छॾ इन ॻाल्हि जी ख़बर ॿियो कंहिंखे बि न पवे। हा हुनखे चइजे त घर में हुनखां सवाइ ॿियो को बि न वञे। सम्झे पियो न मुंहिंजी ॻाल्हि खे बोला? हाजी साहब अल्लाह हिनखे सभु कुझु सम्झाए छॾींदुसि। तव्हां शादी कंदव न इहा सिर्फ़ु ख़बर मूंखे हूंदी ॿियो कंहिंखे बि इहा ख़बर न हूंदी। सम्झी वियसि। बसि ईअं ई थींदो जीअं
तो चयो आहे मूंखे। ठीकु आहे साईं, अव्हां हिन कम खां बेफ़िक्र थी वञो। मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। त हाणे माणक ज़िंदा कोन्हे। हाणे तूं पंहिंजो माणक मूंखे सम्झी छॾ। पंहिंजी राजा सां शादी करणु थो चाहे अॼु सां। आउं सोचां पियो त पंहिंजे कुलनि तां न्याणी जो ॿारु लाहे छॾिजे। ॾुखनि जा घणेई ॾींहं ॾिठा अथऊं, हाणे को सुख जो साहु खणो। माणक आऊं तो में कीअं ख़ुशि न हूंदसि? हाँ, मुंहिंजी तोसां दिलि अड़ियल आहे ऐं दिलि ई दिलि में दरिया पीर ते पासूं पासे मूं तोखे पंहिंजो मंगेदो मञियो आहे। अम्मा कुॾा थी चई मुंहिंजी मिठड़ी धीअ? कुॾाए मुंहिंजी धीअ? अम्मा आऊं तव्हां ते ॿार आहियां न? न न, कंहिं चयो? अबे चयो। अम्मा रात जेके अवी ॻाल्हियूं पिया करियो ऐं उहे सॼियूं ॿुधी वरितियूं आहिनि। धी, असीं तुंहिंजे भले में आहियूं। ॾिस, माणक जी बि का ख़बर नथी पवे। घणा माण्हू चवनि था त माणक मरी वियो आहे। अम्मा अम्मा मुंहिंजी दिलि चवे थी त माणक ज़िंदा आहे। हो इंडिया जी जेल में आहे। हू जेकॾहिं इंडिया जी जेल में आहे न त हुनजो बि ॿियनि माण्हुनि सां गॾु फोटो अचे हा। पर अम्मा आऊं माणक जो इंतज़ार कंदसि माणक जो। राजा धी चरी नथी। हिते मांगड़ जहिड़ा कई माण्हू तुंहिंजे लाइ वात फाड़ियो वेठा आहिनि। असांखे त रुगो तुंहिंजी इज़त जो भउ आहे। खैर, तूं पंहिंजे घर भेरी थी, असां त बि इहो उल्को लही पए। अम्मा मूंखे फ़कीर चई वियो हुयो त तुंहिंजे हिन ॿिन्हिनि हथनि में ससीअ वारा सूर लिखियल आहिनि। अम्मा हाणे आई जी मर्ज़ी आहे त आई मूंखे समुंड में ॿोड़ियो या बाहि में साड़ियो। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। आदर्श मुबारक हुजे तव्हांखे, असांजो प्रोजेक्ट मंज़ूर थी वियो। ख़ैर मुबारक सर। सर तव्हांखे बि मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। प्रोजेक्ट कहिड़ो मिलियो आहे? सोलर सिस्टम मुंहिंजी पंहिंजी इहा ई चॉइस हुई त असां ग़रीब माण्हुनि जे घरनि में रोशनी पैदा कयूं, उन्हनि जे कखाउनि घरनि में बल्ब ॿरनि। सर ठीकु आहे। सर इन लाइ अॻिते जो कहिड़ो लाइ अमल आहे? सर्वे, तव्हां पंहिंजी फील्ड में वञी उहे घर सर्वे करे अचो जिन खे सख़्त खां सख़्त रोशनी जी ज़रूरत हुजे, पर उनमें दोस्ती वास्तो राया बिल्कुलु न हलंदो। सर असां पंहिंजी फील्ड में मेरिट ते कमु कंदा आहियूं।
ऐं तव्हांखे असांजी फील्ड में का बि शिकायत न मिलंदी। वेरी गुड। सर हाणे असांखे इजाज़त ॾींदा? हा पियो चांहि बिस्किट ले चयो आहे, चांहि पी। ये हल न तूं हाजी साहब खे पंहिंजे मुंहं सां पढ़ सुणाए त राजा जो संग ॾियण लाइ तूं राज़ी आहीं। हा हाजी साहब, मां पंहिंजी न्याणी जो संग तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। मरहबा मरहबा अलाना, रख भलाई, रख थोरा। हा अलाना बाबा, हाणे तूं हुकुम कर त तोखे छा घुरिजे? साईं, पहिरीं ॻाल्हि त इहो न सम्झिजो त को मूं पंहिंजी न्याणी अव्हांखे ॾोकड़नि ते ॾिनी आहे। मूं त पंहिंजे मथे तां न्याणी जो भार लाथो आहे। हाणे जी मर्ज़ी आहे मूंखे को चङो रोज़गार ॾेई छॾियो। अलाना अॼु तूं पंहिंजे मुंहं सां घुर, जेको घुरिजे उहो घुर। हाली मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। अलाना छा खपे तोखे? घुर तूं। ए हल न घबराई को पियो, इहो त तुंहिंजो हक़ आहे। हाजी साहब खां जेको घुरणो अथई घुर घुर। पोइ ठीकु आहे साईं, अव्हां मूंखे ठियो लॻाए ॾियो कि जिते वेही मज़ूरी कयो, इहो मुंहिंजे लाइ भलो आहे। त पोइ ठीकु आहे बाबा, ॿिनि टिनि ॾींहंनि अंदरि तुंहिंजो ठियो बि लॻी वेंदो, तोखे ॾोकड़ बि ॾींदुसि ऐं माल ठेकेदारनि खां पैसा बि तूं 5-10 रुपया वधीक वठिजांइ। हाणे त ख़ुशि थी न? ठीकु आहे साईं। ऐं हा बाबा अलाना, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधिजो, हिन शादी जे बारे में कंहिं ॿिए खे बुणक बि न पवे। ऐं जेको पुछणी न त उनखे चइजे त इहो ठियो मुंहिंजो न आहे बाबा, इहो ठियो हाजी साहब जो आहे। हाजी साहब, मां त मुंशी आहियां। आऊं ॻाल्हि सम्झियो साईं, बेशक ईअं ई थींदो। बाबा भोला, बाबा अंदरि वञूं, जेको सामान पियो आहे न उहो अलादनी खे ॾेई छॾियो। हाज़िर साईं। हा अलादना, अब मूंखे थोरो कमु आहे ऐं पाण पोइ मिली वठंदासीं। ठीकु आहे? चङो, हाणे मां हलां थो। अॼु सोजर तोसां मिलण आयो हुयो ऐं मच्छी बि ॾेई वियो। ए सोजर खे चईं त राति जी मानी असां सां कीअं ऐं का सलाह सोली कयो आहे? पाण चई वियो त अॼु राति हिते अची मानी खाईंदो। इहो त ठीकु आहे, पर अलाह ने वारनि मां को आयो वियो न को। आऊं चवां पई त पाण हली उन्हनि खां पोइ हाल अहवाल वठी अचूं। ये लॻे थो त अलाह ने खे उते को सुठो दर जुड़ी वियो आहे। आऊं बि चवां थी वञी हाजी साहब सां मिल, मन को कंहिं फार्म ते रखी छॾे तोखे बि। हाणे पाण वटि बि खाइण जे लाइ कुझु की न रहियो आहे। राणी, भले असां बुख मरी वञूं, पर मां हिन समंदर जी कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि। राणी, हिन समंदर सां ऐं हिन ॿिटियुनि सां ऐं हिन तड़ सां, हिन ॻोठ सां, हिन धरती सां मुंहिंजे माणक जी यादूं पुरियल आहिनि। पर जे बुख मुआसीं पोइ वारी थींदुसि, पर ही समंदर, ही ॻोठ, ही तड़, ही माणक जी यादूं मां कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि। भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी, बुख
दुख जा वेला दुख जी दिहाड़ी भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी दुख जा वेला दुख जी दिहाड़ी कहिड़ो माग मंज़िल कंहिंजी कोई न ॼाणे पंहिंजी पछाड़ी हर को ॾिसंदे चूर तूं मांझी वो 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 असांखे माफ़ करे छॾिजा असां ॾाढा मजबूर हुयासीं मुंहिंजे राजा मुंहिंजे राजा भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी दुख जा वेला असांखे बख़्श करे छॾिजा तुंहिंजो बाबा ॾाढो मजबूर भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी दुख जा वेला दुख जी दिहाड़ी कहिड़ो माग मंज़िल कंहिंजी कोई न ॼाणे पंहिंजी पछाड़ी हर को ॾिसंदे चूर तूं मांझी वो मांझी वो मांझी वो मांझी वो मांझी वो राणी राणी जी गुजा थियो ही ॾिसो कुझु थियण वारो आहे मण कपी वरी किथे तूफान त कोन थो अचे तूफान तो कोन पियो अचे 1999 में बि अहिड़ी मौसम हुई ऐं सम्झां थो या त कुझु थियो आहे या थियण वारो आहे मण कपी तूं वञी पाड़े मां ख़बर लही अच ठीकु आहे तूं पंहिंजो ख़्यालु कर तव्हां 12 जांच लही अचां बत्ती खई वञ या अल्लाह तू खैर कजांइ मुंहिंजो बचिड़ो वियो आहे
वड़े ते उन ॾे बि ख़ैरु कजांइ, जग जहान ॾे ख़ैरु कजांइ मुंहिंजा मालिक। राजा छरी तूं रोई छो थी? ही बंगला, ही गाड़ियूं, ही सामूंडी घोड़ा, फार्म हाउस, सब कुछ तुंहिंजा आहिनि। आउं बि तुंहिंजो आहियां। ऐं हिननि बंगलनि ऐं हिननि कारनि खे कुझा कंदसि। ऐं सदाई झुगिन ऐं भुगिन में रही आहियां। पटनि ते बुख ऐं ॾुख ॾिसी वॾी थी आहियां। तुंहिंजा उमिरि वारा ही ऐश मूंखे की नथा वणनि। छरी ही तूं छा पई चवे? ख़ैर राजा, तोखे जंहिं बि शइ जी तलब हुजे मूंखे चई छॾिजे, आउं तोखे झटि में घुराईंदुसि। मूंखे की न घुर्जे, बसि रुगो हिन कमरे जी भित मां हिकु दरी ठाराए ॾे, जंहिंमां मां रोज़ शाम जो समुंड खे ॾिसां। भला को समुंड पाण खां परे आहे छा? राजा, तूं जॾहिं चवंदीअ न त आउं तोखे गाॾी में विहारे समुंड ते वठी हलंदुसि, तूं जे चवंदीअ ते कंदुसि। बसि रुगो तूं इहा मायूसी ख़त्म कर, खिल, ख़ुश थी। ये सब कुछ तुंहिंजो ई त आहे, सब कुछ। चङो, आउं हलां थो, थोरो कमु आहे। ए अलाना, खुश था आहीं? भाऊ खुश आहीं? आया खुश त आहीं न? आउं ठीकु आहियां, तव्हीं ख़ुशि आहियो? हा वॾा, असीं अवी ॾेई पिया अचूं। सोचियोसीं अती रही माई राजा धीअ जो हाल वाल वठी अचूं ऐं अहां जा घर बि ॾिसी अचूं। ए अलाना, ख़ैर त आहे? ख़ैर आहे, पर हाजी साहब पंहिंजे फार्म ते ॿियनि खे अचण जे लाइ मना करे छॾियो आहे। उन करे आउं खे घर नथो वठी ॾिसे। हमेशा आई नाराज़ न थिजो, बसि हाजी साहब जा पंहिंजा कानून आहिनि, वॾा माण्हू आहिनि। ए पर अलाना, असीं त धारिया पीना आहियूं, पंहिंजो रत आहियूं। ए हिकु ॿिए वटि न ईंदासीं त ॿियो कंहिं वटि ईंदासीं? हा, पर वॾनि माण्हुनि खे केरु सम्झाए? असीं त हुननि जा मुलाज़िम आहियूं, जेको चवंदा न असांखे ईअं करिणो पवंदो। ए अलाना, बसि ऐं ख़ुशि हुजो, असां हितां ई हलिया था वञूं। अलाना, रही माई राजा धीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ ऐं जॾहिं अव्हां जी दिलि चवे त असांजे घर हलिया अचिजो। हा बसि अलाना, हाणे मोकिलाणी कोन्हे, ऐं असीं हलूं पिया। हल। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो Sin TV HD ड्रामा।